दादू में ॿेलनि जी तबाही, कब्ज़ा ऐं नायाब वणनि जी गैर कानूनी वाढी। सिंध में मौसमियाती तब्दीली, पानी जी खोट ऐं वधंदड़ गर्मी पर अॻु ई संगीन मसला बणियल आहिनि, पर दादू ज़िले में ॿेलनि जी तबाही माहौलियाती ख़तरनि खे वधीक वधाए रही आहे। हिकु तरफ़ सिंधु दरिया सां लॻंदड़ सरकारी ॿेलनि ते कब्ज़ा जारी आहिनि, त ॿिए तरफ़ जोही तालके जे काछे वारे इलाइक़े में नायाब नस्ल जे वणनि जी वॾे पैमाने ते गैर कानूनी वाढी जारी आहे। माहौलियाती माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं हिन अमल खे फौरी तौर न रोकियो वियो त उन जा असर सिर्फ़ वणनि ऐं झंगली जीवत ताईं महदूद न रहंदा, पर पाणी, ज़रात ऐं इंसानी आबादी बि सख़्त मुतासिर थींदी। सरकारी अंगखरनि मूजिबि सिंध में ॿेले खाते जी 32 लख एकड़ ज़मीन मां लॻभॻि 7,50,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ा थियल आहिनि। दादू ज़िले में सिंधु दरिया सां लॻंदड़ चइनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿेले खाते जी 4,72,000 एकड़ ज़मीन मौजूद आहे, जंहिंमां तक़रीबन 30,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ा करे ॿेलनि खे ख़तम करे ज़रई फसल पोखिया पिया वञनि। सिंध हाई कोर्ट लाड़काणे बेंच पारां केतिराई भेरा कब्ज़ा ख़तम कराइण जा हुकुम जारी कया विया आहिनि, पर मक़ामी माण्हुनि मूजिबि ज़मीनी हक़ीक़तूं अञा ताईं तब्दील न थियूं आहिनि। हाणे सरकारी जेके अंग अखर आहिनि उन मुताबिक़ पूरे सिंध जे अंदरि तक़रीबन साढा 32 लख एकड़ मुख़्तस थियल आहे ॿेलनि जे लाइ। 2021 में वफ़ाक़ी सरकार ॿुधायो त पूरे सिंध जे अंदरि तक़रीबन साढा 7 लख एकड़ ज़मीन अहिड़ी आहे जंहिं ते कब्ज़ा कया विया आहिनि ऐं उतां जेको आहे सो ॿेलनि खे ख़तमु कयो आहे, उहा काठी खणी खपाई वई आहे ऐं उनखे एग्रीकल्चर पर्पज़ लाइ यूज़ कयो थो वञे। दादू ज़िले जी जेकी सूरत हाल आहे, तक़रीबन पूरे दादू ज़िले जे अंदरि चइनि तालुक़नि जे अंदरि 4,72,000 एकड़ जेकी ज़मीन आहे उहा ॿेलनि जे लाइ आहे, जेका सिंधु दरिया ऐं कचे में तक़रीबन उहा सॼी ज़मीन उन इलाइक़े जे अंदरि मौजूदु आहे। सूरत हाल इहा आहे त जेकी ताज़ा रिपोर्ट जेको आहे सो फॉरेस्ट डिपार्टमेंट जमा कराई आहे त 30,000 खां मथे जेको आहे एकड़ ज़मीन अहिड़ी आहे जेका ज़िले जे अंदरि उन ते कब्ज़ो कयो आहे। उते जेके बि वण टिण आहिनि उहे कटिया विया आहिनि ऐं एग्रीकल्चर पर्पज़ लाइ इस्तेमालु कई थी वञे। उसूली तौर ते सिंध सरकार खे पूरे सिंध जे अंदरि उन सभिनी जेके कब्ज़ा थियल ज़मीनूं आहिनि उन्हनि खे आज़ादु करणु खपे, भली उहे कंहिं वटि बि हुजनि, केॾा बि ताक़तवर छो न हुजनि, उन्हनि खे ख़तमु कराइणु खपेसि ऐं हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि सभिनी इलाइक़नि जे अंदरि वणकारी थियणु खपे। दादू जे काछे वारी पट्टी में बि सूरतहाल इंतिहाई गणती जोगी बणिजी चुकी आहे। वाही पांधी, विलेली, बलील शाह, टंडो रहीम खान, छिनी, गाजी शाह ऐं हाजी खान दरगाह वाला समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुंडी, ॼार ऐं लई जड़नि नायाब ऐं माहौलियाती लिहाज़ खां अहम वणनि जी वॾे पैमाने ते वाढी जारी आहे। मक़ामी ज़रियनि मूजिबि रोज़ानो लखें रुपयनि जी मालियत जा वण वढी मुख़्तलिफ़ मार्केट्स ॾांहुं मुंतक़िल कया पिया वञनि। शिकायतुनि खां पोइ ज़िले इंतिज़ामिया वणनि जी वाढी ऐं काठ जे ट्रांसपोर्ट ते कलम 144 लागू कयो, पर मक़ामी रहवासियुनि जो इल्ज़ाम आहे त बासर हल्कनि जी सरपरस्ती ऐं मुबैना मिली भगत सबबि काठ जी स्मगलिंग अञा ताईं जारी आहे। शहरनि जो चवणु आहे त काठ सां भरियल गाॾियूं दादू खां थींदियूं कराची ताईं पहुचनि थियूं, पर कार्रवाई महदूद नज़र अचे थी। काछे खे सम्झण जी ज़रूरत आहे। काछो इंतिहाई असांजो पसमानदा इलाइक़ो आहे। उते ही तव्हांजो बैराजी इलाइक़ो कोन्हे, हू ख़ुश्की जो इलाइक़ो आहे, रेण पट आहे उते। पहिरीं ॻाल्हि त उते माना तव्हां जेको असां जीअं चऊं था त आर्टिफिशियल वण, उहो जेकॾहिं तव्हां लॻाईंदो त उनखे तव्हां पाणी ॾींदो, सार संभाल कंदो, उहो तव्हांजे लाइ मुमकिन कोन्हे। तव्हां जेकॾहिं कंदो बि सही त उते पाणी जा ज़ख़ीरा या पाणी एतिरे मिक़दार में कोन्हे जो तव्हां उते वण पोखे सघो या उन्हनि जी सार संभाल करे सघो, या तव्हांखे एतिरे मिक़दार में वण पोखण जे लाइ गुंजाइश मिले, अहिड़ो को माहौल उते आहे कोन। हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त उते असां वटि जेके रिवायती वण आहिनि उहे 2 वण आहिनि। उन में हिकिड़ो कंडी जो वणु आहे, ॿियो असांजे ॼार जो वणु आहे। हाणे ॼार जे वण जी जेकॾहिं तव्हां तारीख़ पढ़ंदो त ॼार जो वणु सदियुनि खां पोइ असां वटि पहिरीं ॻाल्हि त सदियुनि खां पोइ उनजी वाध विझ थिए थी, उहो छांवरो ॾिए थो, मेवो ॾिए थो ऐं उनजी काठी एतिरे कम जी आहे जो उहा काठी हींअर इम्पोर्ट पई थी थिए, एक्सपोर्ट पई थी थिए। उनखे असां वटां हितां खणी करे कंटेनरनि में भरे करे असांजी माफ़िया हितां खणी थी वञे। हाणे एतिरे क़दुरु असांजे इलाइक़नि में माफ़िया अची लथी आहे जो हाणे इहे जेके असांजा कुदरती वण आहिनि जिन में माण्हुनि जो को किरदारु कोन्हे, असांजे मक़ामी माण्हुनि जो उन में ज़रे बराबरि जो को किरदारु कोन्हे, न कंहिं उन्हनि खे पाणी ॾिनो, न कंहिं उन्हनि जी का सार संभाल लधी आहे। ही कुदरती वण आहिनि जेके वॾा थिया सदियुनि खां पोइ उहे
वधी करे वण थिया ऐं वण थियण खां पोइ हुननि मेवो ॾियणु शुरू कयो, छांवरो करणु शुरू कयो, त हाणे माण्हुनि खे अची इहा लालच लॻी आहे जो माण्हू हाणे उहे वण वठनि था पिया। हाणे वण एतिरे मिक़दार में गुज़िरियल 2-3 सालनि जे इन अरसे में एतिरे मिक़दार में उहे वण वढिया अथनि जो लखनि जे तादाद में उहे वण वढिजी विया। हाणे उहे वण वढिया अथनि जेके ॿीहर वरी थींदा ई कोन, छो जो ॼार जो जेको वणु आहे उहो हिकिड़े दफ़े जॾहिं वढिबो त उहो ॿीहर थी नथो सघे। हाणे हिते ईअं आहे त पुलिस वारा असांजा जिते बि चौकियुनि ते वेठा आहिनि, काछे खां जोही तरफ़ जेके ट्रैलियूं अचनि थियूं, हर चौकी ते उन्हनि खां ॿर पिया वठी करे उन्हनि खे क्रॉस कराए ऐं माफ़िया खे मुकमल सहूलियत ॾेई करे आरा मशीननि ताईं उहे काठ पहुचाइण में उन्हनि जा मददगार सहूलियतगार। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा उहे अञा ताईं निंड, असांजी जेका सिविल सोसाइटी आहे उहा निंड आहे, असांजी जेका ब्यूरोक्रेसी आहे उहा निंड आहे। मक़ामी शहरनि मोहम्मद विग्यो, मुस्तफ़ा बबर ऐं मोहम्मद अमीन जो चवणु आहे त गैर कानूनी वाढी ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते खेनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दॿाउ ऐं धमकियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। सनन चवणु आहे त वणनि जे ख़ात्मे सबबि काछे में मौजूदु जर, कुदरती चश्मा ऐं पाणी जा ज़ख़ीरा मुतासिर थी रहिया आहिनि, जॾहिं त ज़मीन जी ज़रख़ेज़ी ऐं माहौलियाती तवाज़ुन ते बि मनफ़ी असर पइजी रहिया आहिनि। काछे में जेका तबाही आई आहे, जेके हितां जा सरदार गोतार, जेके हितां जा जेके वॾेरा आहिनि, उहे सभु जेके वण वाढी थिए पई थी उन में मुलवस आहिनि। ऐं हिते हाणे ट्रैलियूं जेके आहिनि असां वॾी जिदोजहद कई आहे, जिदोजहद करण खां पोइ ट्रैलियूं बि बंदि थी वियूं ऐं हाणे वरी सीक्रेट राति जो ट्रैलियूं हाणे जेके बासर जेके कारखाना आहिनि, बासर वॾेरनि जा जेके कारखाना आहिनि, जेके हुकूमत धुर जा माण्हू आहिनि, ऐं उते काठ लाथो थो वञे ऐं उतां जेके वॾा टैंकर ट्रेला आंदा था वञनि ॿाहिरां ऐं उते भरे वरी पुलिस जे ई प्रोटोकॉल में हुननि खे पहुचायो वञे थो। असां इहो सम्झूं था त ही SP दादू चवनि था हिकु बहितरीनु इंसान दोस्त आहे। असां SP दादू खां बि इहो पुछा करणु चाहियूं था त ही कंहिंजी मार्फत जेके एतिरा वण कटजनि पिया था ऐं जेको काछे जो क़त्लेआम थिए पियो थो ऐं इन में तव्हां अञा ताईं नोटिस न आहे वरितो ऐं एतिरा जेके कारखाना बासरनि जा जेके उतां वण ट्रेलनि जा ट्रेला भरिजी था वञनि ऐं असां सुप्रीम कोर्ट खां हाई कोर्ट सिंध खां मुतालबो कयूं था त ख़ुदारा इन्हनि ते नोटिस वठी ऐं काछे जे इलाइक़े खे ऐं काछे जे माण्हुनि खे बचायो वञे। इहा जेका वाढी आहे वणनि जी, इहा न थियणु खपे। कुदरती सूंहं आहे उहा बि ख़तमु थिए थी। ॿियो जेको इंसान जे लाइ ज़िंदगी गुज़ारण जे लाइ जेको गर्मी या वरी जेको टेम्परेचर वधे थो, इहो बि नुक़सानकार आहे, अञाकार आहे। इन लाइ मां इहो ई चवंदुसि त वणनि जी वाढी न थियणु खपे, गैर कानूनी बि आहे ऐं कुदरत जी सूंहं बि जेका आहे उहा ख़तमु थिए थी। ऐं हींअर तव्हां ॾिसो काछे में वॾे मां वॾो जेको मर्ज़ हींअर थियो आहे, पाणी जी घटिताई, ऑक्सीजन जी कमी जे करे, वणनि जी वाढी जे करे जेका ऑक्सीजन जी कमी असां वटि थिए पई थी, फिफड़नि जी बीमारी जो वॾो असां वटि काछे में हींअर वॾो मसइलो आहे फिफड़नि जी बीमारी जो। छो त हिकिड़ो वणु जेको आहे उहो तक़रीबन डेली 1 टन ऑक्सीजन असांखे मुफ़्त में ॾिए थो, जेका असां जेकॾहिं उनखे वञी अस्पताल में जेकॾहिं ख़रीद कयूं त उहो असांखे हिकिड़ो सिलेंडर जेको हिकिड़े कलाक लाइ असांखे मिले थो, उहो मिले थो असांखे 1500 रुपया। पर हिकिड़ो वणु असांखे 1 टन असांखे डेली मुफ़्त ऑक्सीजन थो ॾिए। पर असां छा था कयूं, उहो वणु सिर्फ़ु 3000 खां 5000 में असांजा जेके काछे वासी जा जेके असांजा नाम निहाद वॾा माण्हू जेके आहिनि, असांजा वॾेरा जेके आहिनि, उहे वण उतां कटराए उहे काठ जेको 5000 ट्रैली ते खपनि था। अफ़सोस इहो आहे त इन्हनि वणनि जे करे जेके असांखे बीमारियूं लाहिक़ थियूं थियनि, असां उन्हनि खां वाक़ुफ़ु न आहियूं। असांजो सॼो जेको इको सिस्टम जेको आहे असांजो, उहो तबाह थी चुको आहे। जोही में तव्हां ॾिसो त हद दर्जे जी गर्मी गुज़िरियल साल 50 रिकॉर्ड थियो, हिन दफ़ा चवनि था त 51 खां 52% जेको आहे डिग्री आहे, उहो हिन दफ़ा रिकॉर्ड थींदो गर्मी जो। बेलन जी तबाही ख़िलाफ़ हाणे मामलो अदालतुनि ताईं पहुची चुको आहे। शहरनि मां अब्दुल्ला साजिद रुस्तमानी सिंध हाई कोर्ट चीफ जस्टिस ऐं मेंबर इंस्पेक्शन टीम खे दरख़्वास्त ॾेई काछे में गैर कानूनी वणनि जी वाढी जो मामलो ठारियो। उन दरख़्वास्त ते कार्रवाई कंदे सिंध हाई कोर्ट जे मेंबर इंस्पेक्शन टीम डिप्टी कमिश्नर दादू खां 15 ॾींहनि अंदरि तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। होॾां पुलिस जो चवणु आहे त गैर कानूनी वण कटाई में मुलविस 15 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त कटियल काठ बि हथु कई वई आहे। दादू ज़िले में बेलन ते कब्ज़ा ऐं नायाब वणनि जी गैर कानूनी वाढी हाणे रुगो माहौलियाती मसइलो न रही आहे, पर इहो पाणी, ज़रात, झंगली जीवत ऐं हज़ारे माण्हुनि जे मुस्तक़बिल सां जुड़ियल हिकु संगीन चैलेंज बणिजी चुको आहे। माहिरनि जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾींदड़ हिन इलाइक़े में जेकॾहिं फौरी, शफ़ाफ
ऐं असराइता क़दम न खयां विया त ईंदड़ नसलुनि लाइ कुदरती वसीलनि खे बचाइण ॾुखियो थी पवंदो।